अस्सलाम वालेकुम एवरीवन, तव्हां सभिनी खे इंडस डायलॉग में भलीकार। सुबुह परी में 7 जनवरी अचण वारी आहे, या हीअ जॾहिं तव्हां वीडियो ॿुधंदा त 7 जनवरी जेका आहे उहो गुज़रे चुकी हूंदी। 7 जनवरी ते जेको आहे उहो इसराइल ऐं हमास जी जंग जेका आहे उनखे 3 महीना मुकमल थी चुका हूंदा ऐं उन में तव्हां ॾिठो हूंदो त कोई 22,000 जे लॻभॻि जेके आहिनि उहे फ़लस्तीनी ॿारड़ा, औरतूं ऐं माण्हू जेके आहिनि उहो शहीद कया आहिनि जूइश स्टेट ऑफ इसराइल जी तरफ़ां। ऐं इन खे इंडस डायलॉग जी तरफ़ां असां रेज़ोल्यूशन पास कयो हुयो गॾिजी कमेटी, त असां इंटरनेशनल टेररिस्ट स्टेट ऑफ इसराइल चवंदासीं। छो त इहो हक़ीक़ी तौर ते जेको इंटरनेशनल टेररिस्ट स्टेट जेको किरदारु अदा कंदी इसराइल उहो अदा करे थो पियो। सो जॾहिं जंग शुरू थी त हिकिड़ो अहम सवाल सभिनी वटि हुयो, छाकाणि त हमास जेके इंटरनेशनल पॉलिटिक्स खे सम्झनि था या जेके इंटरनेशनल पॉलिटिक्स खां वाक़िफ़ आहिनि, मिडल ईस्ट जे मामलनि खे जेके ॾिसनि था उन्हनि खे त ख़बर आहे त हमास छा आहे या उहो कहिड़ो किरदारु रहियो आहे फ़लस्तीनी जदोजहद में हुनजो। पर घणा माण्हू हमास जे नाले खां अणवाक़िफ़ हुया। सो इंडस डायलॉग जे ही 3 महीना जंग ते मुकमल थियण ते असां इहे सेशन करियूं था जेको डेडिकेटेड टू द हमास। असां उन जी फॉर्मेशन खे सम्झंदासीं त उहो कीअं ठही ऐं हुनजे जुड़न जा सबब कहिड़ा हुया। सो एज़ यूजुअल असां वटि मंसूर कलवड़ मौजूदु आहे, इंडस डायलॉग जो को फाउंडर आहे ऐं उनखे अलावा जेको आहे मिडल ईस्ट जा जेके बि इशूज़ आहिनि उन ते एक्सपर्ट आहे। मंसूर खे भलीकार करियूं था ऐं बुनियादी सवाल हुनखां इहो पुछूं था त हमास जेको आहे उहो छा आहे ऐं कॾहिं ठही ऐं छो ठही। हफ़ीज़ महिरबानी। दरअसल पाण पंहिंजे पहिरें जेको फ़लस्तीन इसराइल पाण सेशन कयो उन में मूं इहो क्लियर ॿुधायो त PLO ऐं पोइ तरक़ी पसंद जमायतूं अल फतह, पॉपुलर फ्रंट, डेमोक्रेटिक फ्रंट ऐं अरब लिबरेशन फ्रंट ऐं बैस पार्टी जेका सभिनी अरब मुल्कनि में मशहूरु हुई बैस पार्टी, उनखां पोइ मज़हबी जमायतूं हमास, जिहाद इस्लामी, उते इन्हनि कीअं वजूद वरितो ख़ासि तौर ते फ़लस्तीन जे अंदरि। सो तव्हांखे बि मालूम आहे ऐं मुंहिंजी बि अरबन जेके दोस्त आहिनि कुझु उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी आहे। सो मिस्र ऐं फ़लस्तीन जा माण्हू सभ खां वधीक तरक़ी पसंदि आहिनि, तव्हां बि बख़ूबी ॼाणो था। सो हफ़ीज़, जॾहिं 1948 में इहो समूरो मामिलो थियो, फ़लस्तीन खे ॿिनि हिसनि में विरायो वियो। अक़वाम मुतहिदा जेको हिकिड़ो रिज़ोल्यूशन पास कयो, जेका करारदाद हुई, 45% फ़लस्तीनी इलाइक़ो, 55% इसराइली। पर इसराइल कंहिं बि शुरू ॾींहं खां वठी कंहिं बि उन करारदाद खे, अक़वाम मुतहिदा जी करारदाद खे या सिक्योरिटी काउंसिल जी कंहिं बि करारदाद खे या कंहिं बि आलमी इदारे जे फ़ैसिले खे मञण खां हमेशह इनकार कयो आहे, अॼु ताईं बि कंदो रहे थो। उन फ़लस्तीन खे मुकमल तौर ते बेदख़ल करे ऐं पाड़ेसरी मुल्कनि में उन्हनि खे दरबदर करे छॾियो, कैंपुनि में रहण ते मजबूर थिया। उहे सभु जेके अॻिते हली वॾा अॻवान थिया, उहे सभु उन्हनि कैंपुनि में निपिया ऐं उन्हनि उहे अखियुनि सां उहे समूरा दर्द ॾिठा, उन्हनि दर्द कथाऊं ॾिठियूं, पंहिंजी माउरुनि जा घोड़ा ॾिठा, पंहिंजी भेणुनि जी, पंहिंजे भाउरनि जा उन्हनि क़त्ल थींदे, रेप थींदे ॾिठा। जेको टेररिस्ट गैंग्स ऑफ ज्यूज़ ऐं हेगना जेको इसराइली यहूदियुनि जो जेको हेगना ग्रुप हो, पोइ उन्हनि उनखे IDF में तब्दील कयो। हाणे तव्हां मशहूरु हिकिड़ी फोर्स ॿुधी हूंदी IDF, इज़राइल डिफेंस फोर्स। सो इहे समूरा मामला। सो हफ़ीज़, सभ खां पहिरीं इहा शुरूआति थिए थी फ़लस्तीन जे अंदरि 1952 में, जॾहिं कामरेड जॉर्ज हबाश वारा, डॉक्टर वदी हदाद, बसाम अबू शरीफ, लैला ख़ालिद ऐं गसान कनफ़ानी वारनि पहिरीं अरब नेशनलिस्ट मूवमेंट क़ाइमु कई फ़लस्तीन जी आज़ादी लाइ, जेका जमाल नासिर जे सहर हेठि हुई। यानी नासिरिज़म जेको नासिर वारो इनकलाब हो 26 जुलाई 52 वारो, उनजो हिकिड़ो वॾो सहर हो ऐं फ़लस्तीननि खे इहा उमेद हुई त नासिर असांखे निजात ॾियारींदो। नासिरिज़म जेको आहे उहो ई दरअसल अरबिज़म आहे ऐं उहो असां समूरनि अरबनि खे निजात ॾियारींदो। सो इहो सिलसिलो हलंदो रहियो। 1967 वारी जेका अरबनि खे हिकिड़ी तारीख़ी शिकस्त आई अरब इसराइल वार में, उन में हिकिड़ी वॾी तब्दीली आई जो उन में यासिर अरफ़ात मथे उभरी आयो, जेको कायरा में पैदा थियो हो, त फ़लस्तीनी, पर हू कायरा में रहंदा हुआ, मिस्र जे गादी वारे हंध में कायरा में। उन्हनि उतां अलफ़तह 1961 में, यानी जंग खां थोरो ई अॻु में अलफ़तह उन्हनि क़ाइमु कई पंहिंजनि दोस्तनि सां गॾिजी। पोइ जॉर्ज हबाश वारा 1967 वारी अरब इसराइल जंग खां पोइ पॉपुलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पैलेस्टाइन नाले तंज़ीम क़ाइमु कई। तव्हां ॾिठो त अॻिते हली 1964 में ई 61 खां पोइ 64 में PLO क़ाइमु थियो, जेको जमाल नासिर क़ाइमु करायो। छाकाणि जमाल नासिर अल्जेरिया जी आज़ादी, अलजज़ाइर जी आज़ादी में बि हुन वॾो किरदारु अदा कयो। अहमद बिन बेला वारनि खे हुन आज़ादी ॾियारी। इन करे ई जमाल खे उमेद हुई फ़लस्तीनी जॾहिं पाण जिदोजहद कंदा, पंहिंजी तंज़ीम ठाहींदा, त उहा आज़ादी हासिल करे वठंदा ऐं उनजो हिकिड़ो ई आहे सबबु ऐं हिकिड़ो ई कारण आहे त आज़ादी कीअं हासिल कंदा, उहो आहे फोर्स, यानी ताक़त जे ज़रिए। सो अॻिते हली PLO जी जॾहिं
सरबराही तब्दील थी उहा यासिर अरफात ॾांहुं जेके तरक़ी पसंद जमायतूं उन्हनि यासिर अरफात ॾे जॾहिं 1969 में PLO जी सरबराही चेयरमैनशिप जॾहिं अरफात ॾांहुं मुंतक़िल थी त जार्ज हबाश वारनि नायफ हवातमी वारनि ऐं अहमद जिबरी वारनि सभिनी महसूसु कयो त हिकिड़ी नौजवान क़यादत साम्हूं आई आहे ऐं उन्हनि सभिनी जो जेको यकीन हुयो उहो हथियारबंद वेड़ में हुयो, ताक़त जे ज़रिए ई यहूद उन्हनि खे सैहूननि खे त हटाए सघिजे थो। इन करे उन्हनि सभिनी अरफात खे PLO जो चेयरमैन क़बूल कयो। पर अरफात जे तवील जेको हिकिड़ो PLO ते ग़लबो हो उन अरफात खे मसलियत पसंदी ॾांहुं धिकियो ऐं अरफात अॻु में त कैंप डेविड अकार्ड में बि अरफात जो थोरो थोरो किरदारु हो। जॾहिं अनवर सादात साइनाई जो इलाइक़ो वापसि वरितो इसराइल खां, इसराइल खे क़बूल कयो ऐं उन खां पोइ शाह हुसैन वारनि ॿियनि टिनि उन में अरफात मसलियत पसंदी मुसलसल कंदो आयो। सो उन वक़्तु बि हिकिड़ी वॾी तब्दीली आई जॾहिं अरफात 1974 में अक़वाम मुतहिदा में पेश थियो। अरफात उनखे त चयो त इहा सभी समूरी मुंहिंजी कामयाबी आहे ऐं अल फतह जे करे इहो सभु कुझु थियो आहे। हालांकि उन वक़्तु PLO जेको सभिनी तंज़ीमुनि जो गॾियल इतिहाद हो उहो उन जे चेयरमैन जी हैसियत में अक़वाम मुतहिदा में पेश थियो, जंहिंजे पुठियां सिर्फ़ु यासिर अरफात जी न पर जार्ज हबाश वारा, ख़ासि तौर उन्हनि जी तंज़ीम जो, लैला ख़ालिद जो हू जेको जहाज़ हाईजेक उन्हनि कया हुआ या उन इसराइली सफ़ारतकारनि खे समूरी दुनिया में जार्ज हबाश वारनि जेको क़त्ल कयो उन जो नतीजो हो जो जेके साम्राजी कुवतूं आहिनि उन्हनि चाहियो त असीं PLO मां हिकिड़े अहिड़े माण्हू खे मथे खणी अचूं जेको मसलियत पसंदी करे, छाकाणि त हबाश वारा ऐं नाइफ हवातमी वारा, अबू निदाल वारा, अहमद जिबरील वारा उहे इंतिहा पसंद आहिनि ऐं उहे टू स्टेट सोल्यूशन खे कंहिं बि रीति क़बूल न कंदा आहिनि, करे उहे अरफात खे मथे खणी आया। असुल तब्दीली वरी तॾहिं आई जॾहिं फ़लस्तीन नेशनल काउंसल, जंहिंखे जार्ज हबाश चवंदो हो त ही फ़लस्तीन जी नेशनल काउंसल न पर अराफ़ात जी नेशनल काउंसल आहे ऐं अरफात जी मर्ज़ी जा फ़ैसिला पई करे। सो उतां अरफात इहा ॻाल्हि इहो ठहराउ पास कराए वरितो टू स्टेट सोल्यूशन वारो। उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते तब्दीली आई, अरफात जो मसलियत पसंदी वारो किरदारु हो। इन करे फ़लस्तीनी अवाम हेॾां जेके इस्लामी तंज़ीमूं हुयूं, मज़हबी जमायतूं, हमास ऐं जिहाद इस्लामी, तव्हांखे हफ़ीज़ इहो यादि हूंदो त 1987 में अरफात पहिरीं इंतिफ़ादा हलाई हुई जेका हथियारबंद वेड़ खां ख़ाली हुई ऐं पीपुल हिकिड़ी मूवमेंट हुई, पीपुल्स मूवमेंट हुई सिधी सही, बग़ैर हथियारनि जे ऐं उन में एहतजाज बि थिया वॾे पैमाने ते, औरतुनि पार्टिसिपेट कयो, ॿारनि कयो, पथरनि सां इसराइली टैंकुनि सां मुंहुं ॾींदा हुआ, उन्हनि प्ले कार्ड हथनि में खणी एहतजाज कंदा हुआ त असांखे पंहिंजा इलाइक़ा वापसि ॾियो। ऐं इन करे ई पोइ इसराइली जेको वज़ीर आज़म हो इज़ाक रैबन उहो उन ते एग्री थिया हुआ ओस्लो ठाह ते। पर उन दौरान ई शेख अहमद यासीन जेको हमास जो सरबराह हो उहो अॻु में तव्हांखे त हफ़ीज़ मालूम आहे अख़वानुल मुस्लिमीन जेका मिस्र जी सुन्नी जमायत हुई जेका शरीयत में यकीन रखंदी हुई ऐं हू बर्तानिया जे ख़िलाफ़ जॾहिं मिस्र बर्तानिया जो हिसो हुई या चऊं त बर्तानिया जो हुते कब्ज़ो हो, मिस्र कॉलोनी हुई, उन वक़्त में हू ठही हुई, हिकिड़ी एंटी कॉलोनियल मूवमेंट हुई अख़वानुल मुस्लिमीन। ऐं उनजो इहो हो त जॾहिं बर्तानिया हिते वेंदो त असीं हिते मज़हबी हिकिड़ी हुकूमत क़ाइमु कंदासीं, शरई हुकूमत क़ाइमु कंदासीं। सो अख़वानुल मुस्लिमीन जॾहिं इहो फ़ैसिलो कयो, शेख अहमद यासीन पढ़ियो ई उते हो कायरा में ऐं उन्हनि सां तमामु घणा तालुकात हुआ। उन जॾहिं अख़वानुल मुस्लिमीन इहो फ़ैसिलो कयो त असीं हथियारबंद वेड़ कोन कंदासीं, असीं पार्टिसिपेट कंदासीं इलेक्शननि में ऐं पीसफुल हिकिड़ी असां मूवमेंट हलाईंदासीं, त पोइ शेख यासीन उन समूरी खां तंज़ीम खां अख़वानुल मुस्लिमीन खां अलॻि थियो ऐं PLO जे किरदार ते बि हुनखे शक हुयो। इन करे हुन अलॻि थी फर्स्ट इंतिफ़ादा जेका हुई 1987 दौरान हुननि हमास ठाही ऐं हमास जो जेको मौक़ुफ़ हो, पहिरियों जेको चार्टर हुयो तंज़ीमी, उहो इहो हुयो त असीं मुकमल तौर हिन इसराइली रियासत यानी सेहूनी रियासत खे मुकमल तौर ते ख़तमु कंदासीं ऐं अल कुद्स जी आज़ादी जेका सभिनी लाइ, अल कुद्स जेको यरूशलेम जो शहर आहे उहो मुक़दस हैसियत रखे थो, इन करे फ़लस्तीनियुनि ओॾां मोट कंदी। सो हफ़ीज़ इहो तारीख़ी हिकिड़ो उसूल आहे त जेकॾहिं खाल किथे रहिजी वेंदो, तरक़ी पसंद, सेक्युलर, क़ौम परस्त ऐं सोशलिस्ट जमायतूं जेकॾहिं उहे खाल न भरींदियूं त लाज़मी तौर ते अहिड़ियूं धुरियूं जंहिंजो मौक़ुफ़ सगारो हूंदो, जेको अवाम जे जज़्बनि वटां हूंदो, त उहे उहो खाल भरे वेंदा। सो हमास जी इहा वॾी कामयाबी हुई जो उन्हनि उन वक़्तु इहो मौक़ुफ़ खणी ऐं फ़लस्तीनी अवाम खे पाण मुतवजा कराए वरितो ऐं PLO खे, पॉपुलर फ्रंट खे ऐं इन्हनि सभिनी जमायतुनि खे पोइते छॾे छॾियो। सो 2004 में अरफात जे क़त्ल खां पोइ हुनजी ईअं पाण चऊं त हुनखे ज़हर ॾिनो वियो, सरासर हिकिड़ो क़त्ल ई हो, भले माण्हू हुनखे नेचुरल डेथ चवनि, पर हुनजे क़त्ल खां पोइ 2006 में जॾहिं फ़लस्तीनी अथॉरिटी जूं इलेक्शन्स थियूं त उन में हमास 2006 में मुकमल तौर सियासी तौर बि गज़ा में खटे आई ऐं इस्माइल हानिया जेको मौजूदा सरबराह आहे हमास जो, उहो प्राइम मिनिस्टर मुक़ररु थियो। सो तंहिंमां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त हिकु त 2005 में हुननि IDF खे गज़ा में शिकस्त ॾेई हुननि खे उतां तड़े कढियो, यानी
फ़लस्तीनी अवाम ओॾां मुतवजा थियो त हमास असांखे डिफेंड करे सघे थी, इसराइल खे शिकस्त ॾेई सघे थी। ॿिए पासे माण्हुनि उन्हनि खे वोट ॾेई सियासी तौर बि कामयाबु कयो। सो इहा ई हमास जी हिकिड़ी वॾी कामयाबी हुई, जो अराफ़ात जी मसलियत पसंदी जे करे ई हमास उभरी आई ऐं हुन फ़लस्तीनी अवाम जे हक़ीक़ी जज़्बनि जो इज़हार कयो। ऐं अॼु हमास तव्हां ॾिसो त दुनिया में को बि अहिड़ो माण्हू न हूंदो जेको हमास खां हुनजे नाले खां वाक़ुफ़ु न हुजे। जी ठीक है। मंसूर खान, हमास ते जेको आहे उहो एतिराज़ात इहे आहिनि, या यूरोपी मीडिया जो जेको प्रोपेगेंडा आहे उहो इहो थो चवे त हू जेके फंडामेंटल जेको इस्लाम जो जेको फंडामेंटल रवैयो आहे ओॾां आहे, यानी एक्सट्रीमिस्ट जेको पासो आहे ओॾां हुनजो लाड़ो आहे। ऐं घणा माण्हू ख़ासि करे मुस्लमान मुल्कनि में बि, या ही जेके पाण जहिड़ा टी दुनिया जा मुल्क आहिनि उन्हनि में बि चवनि था त बाबा जीअं त मज़हबी जमायत ते ऐं मज़हबी जदोजहद ते या हथियारबंद जदोजहद ते यकीन रखे थी, उनजे करे हुनखे सपोर्ट नथो करे सघिजे। सो फ़लस्तीन जे इन पूरे काज़ में मज़हब जो कहिड़ो किरदारु आहे? छा मज़हबी जमायत हुजणु एॾो को मसइलो आहे? हफ़ीज़, सभ खां पहिरीं त इहा त यूरोपी प्रोपगंडा आहे त जेको बि उन्हनि जे ख़िलाफ़ स्ट्रगल करे थो, पोइ उहो अराफ़ात हुजे, जॉर्ज हबाश हुजे, पोइ उहो तोड़े स्टेट एक्टर्स हुजनि, नॉन स्टेट एक्टर्स हुजनि, यानी प्यूटन जेकॾहिं हुननि जी हेजमनी खे क़बूल नथो करे त दहशतगर्द आहे, हुनजे ख़िलाफ़ वारंट आहिनि। इब्राहिम रईसी, ईरानी सुप्रीम लीडर, कास्त्रो, नेल्सन मंडेला, जेतिरा बि माण्हू आहिनि जेकॾहिं हुनजी हेजमनी जो हू चैलेंज कंदा, उनजी डोमिनेंसी खे क़बूल नथा कनि, त पोइ उहे सभु जा सभु माण्हू दहशतगर्द आहिनि। ऐं ही मज़हबी दहशतगर्दी त हिननि पाण पैदा कई। तव्हांखे यादि हूंदो हफ़ीज़, 7 अक्टूबर ते जॾहिं वाक़ियो थियो, हमास जॾहिं इसराइल ते 75 सालनि जी जेका हिकिड़ी तवील बरबरियत हुई, उनजो जॾहिं हिकिड़ो हमास जवाबु ॾिनो, मुंहिंजी नज़र में उहा दहशतगर्दी न आहे कंहिं बि रीति, छाकाणि अक़वाम मुतहिदा इहो हक़ ॾिए थी त जेके बि ऑक्यूपेशन फोर्सिस आहिनि, कब्ज़ागीर जेका बि क़ुवत आहे, उनजे ख़िलाफ़ तव्हां कंहिं बि क़िस्म जी जिदोजहद करे सघो था। इहो ख़ुदि यूनाइटेड नेशंस माण्हुनि खे, क़ौमी तहरीकुनि खे, महकूम माण्हुनि खे, जेके ऑक्यूपाइड आहिनि, उन्हनि खे इहा अथॉरिटी ॾिनी आहे, तव्हां कहिड़े बि क़िस्म जी मज़ाहिमत करे सघो था। सो मूं ॻाल्हि पे कई त 9 अक्टूबर ते 2 ॾींहंनि खां पोइ मूं हिकिड़ो तफ़सीली मज़मून लिखियो, जंहिंमें मूं इहो क्लियर चयो त ख़ुदि इसराइल हिकिड़ी यहूदी फाशिस्ट रियासत आहे, जेका पंहिंजे हिकिड़े मज़हबी किताब जे बुनियाद ते इहा दावा थी करे, फ्रॉम नाइल टू द फुरात, यानी मिस्र जी नील नदी खां इराक जी फुरात ताईं, ऐं उन्हनि जे झंडे में जेके 2 नीरा पटा आहिनि, लकीरूं आहिनि, विच में स्टार आहे, जंहिंखे हू डेविड जो स्टार था चवनि, स्टार ऑफ डेविड, ऐं पोइ हू 2 लाइनूं उन्हनि रखियूं आहिनि झंडे में, त उहो छा आहे? उहो सरासर हिकिड़ो फाशिज़म आहे, बकौल कॉमरेड जॉर्ज हबाश जे लफ़्ज़नि में, त ज़ायनिज़म इज़ एग्ज़ैक्टली फाशिज़म इज़ लाइक नाज़िज़म। ऐं माना ॿी का बि हिन में राय न आहे त जेके 6000 मासूम ॿारनि खे क़तल करे सघनि था, उन्हनि जे मथां टैंकूं चाढ़े सघनि था, जेके औरतुनि खे रेप करे सघनि था। मूं तव्हांखे शुरू में ॿुधायो त उनजे रबाइन यहूदी जेके आलिम आहिनि, उन्हनि फतवा ॾिनी त जंग जे दौरान फ़लस्तीनी औरतुनि खे रेप करणु, ॿारनि खे क़तल करणु, मस्जिदुनि ते, अस्पतालुनि ते, स्कूलनि ते, पब्लिक जेके बि पार्क वग़ैरह आहिनि, उन्हनि ते बमबारी करणु जाइज़ आहे। ऐं उन्हनि जो मज़हबी किताब इहा इजाज़त ॾिए थो, ओल्ड टेस्टमेंट जंहिंखे चवंदा, मुआइदा अतीक। सो ख़ुदि इसराइल हिकिड़ी मज़हबी रियासत आहे। ही जेके बि दुनिया जे अंदरि मज़हबी जमायतूं आहिनि, उहे दहशतगर्द आहिनि, इनखे त असीं इनकार नथा करियूं त बाबा तालिबान, इस्लाम जे अंदरि जेकॾहिं तालिबान एक्सट्रीमिस्ट आहिनि त असीं उन्हनि खे कंडेम था करियूं, अलक़ाइदा खे करियूं था, दाइश खे करियूं था, पर इसराइल खे केरु कंडेम नथो करे। हेगना जेका उन्हनि जी हाणे IDF में तब्दील थी वई आहे, उनखे केरु कंडेम नथो करे। टेररिस्ट गैंग्स ऑफ जूस हुआ, तव्हां ॾिसंदो न, जेका एलिज़ाबेथ क्वीन हुई बर्तानिया जी, उहा कॾहिं हफ़ीज़ इसराइल कोन आई, तव्हांखे मालूम हूंदो, छाकाणि त शहरी जेका दहशतगर्दी आहे उहा पैदाई इसराइलनि कई आहे। हू स्टेशनूं उॾाईंदा हुआ, पुलिस स्टेशनूं उॾाईंदा हुआ, रेलवे ट्रैक उॾाईंदा हुआ, पुलिस वारनि खे या शहरी जेके बि बम ईजाद थिया, जेके शहरी कार्रवायूं शहरनि जे ख़िलाफ़, सिविलियंस जे ख़िलाफ़, मासूम माण्हुनि जे ख़िलाफ़ जेके बि शुरू थियूं, उनजी शुरूआति ख़ुदि इसराइलनि कई आहे। तव्हां जॉर्ज गेलोवे खे ॿुधो, उनजो फेसबुक ते, यूट्यूब ते चैनल आहे, उनजूं सॼियूं तव्हां रिपोर्टूं ॿुधो, ख़ुदि अक़वाम मुतहिदा जूं रिपोर्टूं आहिनि, मां तव्हांखे कॾहिं उहे ॾेखारींदुसि त उहे छा था चवनि इसराइलनि ऐं सेहूननि जे बारे में, जॾहिं बर्तानिया खे मैंडेट हो फ़लस्तीनियन में। सो हफ़ीज़ इहो वॾो को मामिलो न आहे त ऑक्यूपेशन फोर्सिस जे ख़िलाफ़ केरु थो विढ़े। सिंध जे अंदरि बर्तानिया जॾहिं ब्रिटिश गवर्नमेंट हिते हुई त सूर्या बादशाह बि विढ़ियो पिए, हालांकि हू सजादा नशीन हो, हू अब्दुल्ला उबैदुल्ला सिंधी वारा पे विढ़िया, गांधी ख़ुदि पंडित हुयो, हो गांधी ॾिसो था न, मज़हबी माण्हू हुयो, नेहरू पंडित हो, स्टालिन लाइ चवंदा आहिनि त हू पादरी हो, ख़ुदि जमाल अब्दुल नासिर हाफ़िज़ हो, ख़ुदि आरीसर साहब तव्हां ॾिसो त मौलवी माण्हू हो, साईं जेम्स सैद हुनखे मौलवी सॾींदो हो, सो हिकारनो हाफ़िज़ हो क़ुरान जो।
बोमदीन जेको अल जज़ायर जी आज़ादी जो हीरो हो, नेशनल फ्रंट ऑफ अल जज़ायर जो जेको वॾो कमांडर हो, उहो ख़ुदि हाफ़िज़ हो। इहो दुनिया में को मसइलो न आहे त कब्ज़ागीर क़ुवतुनि जे ख़िलाफ़ केरु पियो विढ़े, या इटली जे ख़िलाफ़ जेकॾहिं उमर उल मुख़्तार मस्जिद मां मुसले तां उथी करे क़ुर शरीफ़ रखी करे हथ में बंदूक खणी जेके ऑक्यूपेशन फोर्सिस आहिनि उन जे ख़िलाफ़ विढ़े थो, छा उहो माण्हुनि जो हीरो न आहे? सूर्या बादशाह हीरो न आहे? सभु असां लाइ हीरोज़ आहिनि, पर जेकॾहिं शेख अहमद यासीन मज़ाहमत करे थो सेउनिन जे ख़िलाफ़, उहो दहशतगर्द आहे। जेकॾहिं कज़ाफ़ी कुझु करे थो त उहो दहशतगर्द आहे। यमन जा होसी कुझु कंदा त उहे दहशतगर्द आहिनि। सो इहो कॉन्सेप्ट ख़तमु थियणु घुरिजे। बाक़ी मज़हब हफ़ीज़ पाण उन जॾहिं सही चांडियो सां वेठा हुआसीं त उन पाण जी रीजन ते गुफ़्तगू थी त पाण इहो ई गॾियल तौरु इहो ई उते मौक़ुफ़ रखियो त इहो समूरो जेको खितो आहे मिडल ईस्ट विच ओवर मज़हबनि जी ओसरी हिते थी आहे। दुनिया जा 4-5 वॾा जेके मज़हब आहिनि उहे हिते जनमु उन्हनि जो थियो आहे। यहूदियत, इस्लाम, बुद्धिज़्म, ज़िरदिश जो मज़हब, इहे टोटली हिते वधिया वेझा आहिनि। इन करे उतां जे माण्हुनि जे ख़मीर में इहा शइ शामिल आहे। बाक़ी हमास मज़हबी बुनियादनि ते यहूदियुनि खे क़तल नथी करे। तव्हां ॾिसंदा हूंदो त उन्हनि 7 अक्टूबर ते जॾहिं इसराइली शहरनि में फैलिजी विया, जेके कब्ज़े वारा इलाइक़ा आहिनि, त उन्हनि यहूदियुनि जी इबादत गाहुनि खे नुक़सानु न ॾिनो, आम शहरनि खे नुक़सानु न ॾिनो। हू IDF जे फ़ौजियुनि खे अगवा करे खणी आया। कुझु आम माण्हुनि खे जेकॾहिं खणी बि आया त हू इन करे त सिविलियन जे बदिले सिविलियन जेके असांजा क़ैद आहिनि उन्हनि खे असीं वापसि वठंदासीं। बाक़ी हमास जो 2017 वारो तव्हां जेको तंज़ीमी चार्टर आहे उन में ॾिसंदो त हू टू स्टेट सोल्यूशन खे बि क़बूल कंदा, जंहिंमां इहो ज़ाहिर थो थिए त हू इसराइली रियासत खे सेउनिन खे हिते क़बूल करण लाइ तयारु आहिनि। पर तॾहिं जॾहिं हू फ़लस्तीनी रियासत खे क़बूल कनि, फ़लस्तीनी माण्हुनि खे क़बूल कनि, त हमास पीसफुली यहूदियुनि सां रहण लाइ तयारु आहे। हिन में ॿी का बि राय न आहे। जी ठीकु है मंसूर खान, 7 अक्टूबर ते जेको हमिलो थियो, तव्हां उन जे बारे जी में छा था चओ? घणा माण्हू चवनि था त हिन भेरे जेको इहो हमास शुरूआत कई, उन जे करे जेको इसराइल जो अटैक आहे उहो जाइज़ आहे, या इसराइल जेके 22,000 माण्हू मारिया आहिनि, हाणे उन ते रोअण जी कहिड़ी ज़रूरत आहे? छो त इहो अटैक जेको आहे पहिरीं हमास कयो ऐं शुरूआत हमास कई। हफ़ीज़, अक़वाम मुतहिदा जे सेक्रेटरी जनरल चयो त जेके हमास जा 7 अक्टूबर वारा हमला आहिनि उहे वैक्यूम में न आहिनि थिया, यानी ख़ला में न आहिनि थिया, हवा में न आहिनि थिया। 75 सालनि जी हिकिड़ी डिघी तवील बर्बरियत, तशदुद, इस्तेसाल, न सिर्फ़ु फ़लस्तीनियुनि जो पर उते जेके बि अरब मुल्क आहिनि उन्हनि जो हिकिड़ो तवील इस्तेसाल थियो आहे। लबनान भला तव्हां इहो ॾिसो, चलो ठीकु आहे, 67 वारी हिकिड़ी वार हुई, उते जमाल इहो चाहियो पिए त अरबनि जा इलाइक़ा वापसि वठनि। 56 में स्विस क्राइसिस जेके थिया हुआ, इसराइल उन में बर्तानिया ऐं फ्रांस सां गॾिजी मिस्र ते हमिलो छो कयो? उनजो को जवाबु आहे इसराइल वटि? उनजो को जवाबु आहे? ॿियूं जेतिरियूं बि जंगियूं आहिनि उनजो को जवाबु आहे? 1978 खां 82 ताईं 2006 में लबनान ते, ॾखिण लबनान ते, बेरूत, लतानवी नदी ते जेके बि हमला थिया उनजो को इसराइल वटि या दुनिया वटि को जवाज़ आहे? या हू ट्यूनिस में वञी बमबारी कंदा हुआ जॾहिं अरफात उते रहंदो हो, उनजी कैंप ते हू बमबारी कंदा, छा उनजो को जवाज़ आहे? किथे आहे? जेके आलमी इदारा आहिनि जेके सॉवरेंटी चवनि था त कंट्रीज़ जी सॉवरेंटी आहे, उहे इदारा किथे आहिनि? छा हमास जा जेके हमला आहिनि जंहिंमें ठीकु आहे 1200 माण्हू या 1400 माण्हू क़तल था, उन जे बदिले में 20,000 माण्हू सिविलियन माण्हुनि खे क़तल था। ख़ुदि ह्यूमन राइट्स वॉच जी रिपोर्ट आहे त तव्हां ॾिसो त गज़ा में का बि बिल्डिंग बाक़ी न आहे बची। इन क़िस्म जा हमला, एतिरो बारूद त अमेरिका हिरोशिमा ऐं नागासाकी में बि न कयो। ईअं पियो लॻे त पूरी दुनिया ॿी आलमी जंग में बि बारूद जो एतिरो इस्तेमालु न कयो हूंदो। सो बि इहो को बि जवाज़ कोन्हे त तव्हां हमास मिसाल हमला कया, हमास वटि बचो छा आहे? 16 सालनि खां तव्हां गज़ा जे माण्हुनि खे हिकिड़े जेल में तब्दील करे छॾियो आहे। चौधारी तव्हां उनखे बंदि करे छॾियो आहे। हिकिड़े पासे उनजे पाणी आहे, ॿिए पासे मौत आहे, यानी इसराइली फ़ौजूं। न उते खाधो आहे, न उन्हनि खे पंहिंजी बिजली आहे, न कुझु आहे, सभु कुझु इसराइल खां पियो अचे। जंहिं महिल इसराइल जी दिलि चाहे हू माण्हुनि खे गिरफ़्तार करे, बमबारी करे। किथे बि हमास जा लीडर आहिनि, तव्हां ॾिठो त 3 ॾींहं हुननि बेरूत में हमास जो जेको डिप्टी चीफ आहे साले अल अरूरी, उनखे हुननि बेरूत में क़तल करे छॾियो। हू पंहिंजी कार में वियो पियो। उनजी का ऑडिट बि थींदी, का अकाउंटेबिलिटी बि थींदी या न? या सिर्फ़ु हमास खे ई कंडेम कयो वेंदो जंहिंजी धरती आहे? सो मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं हमास जी केरु बि मदद करे थो, उनजे पुठियां जेकॾहिं रूस आहे, चीन आहे, त उहो यकीनन मदद करे सघे थो ऐं हमास कंहिंखां मदद वठी सघे थी। हिननि भला अरफात खे टेबल ते छो आंदो? तव्हांखे हफ़ीज़ मालूम हूंदो त अरफात चयो हो हिकिड़े दफ़े त मुंहिंजे हिकिड़े हथ में सऊदी अरब जा पैसा आहिनि ऐं ॿिए हथ में चीनी ऐं रूसी कम्युनिस्टनि जी बंदूक आहे, ऐं आउं इन हालत में ई न आहियां जो आउं शाह फैसल जेको रुजत परस्त माण्हू आहे
कहिड़े बि हवाले सां मज़हबी माण्हू आहे या उनजी मदद खे ठुकराए सघां या रूसी ऐं चीनी कम्युनिस्टनि जी बंदूक खे ठुकराए सघां जंहिंजी आइडियोलॉजी खे असीं नथा फॉलो करियूं। ईअं आहे न। हुन चयो मूंखे मुंहिंजो वतन घुरिजे, पोइ माऊ वठी ॾे, निकिता खरोशेव वठी ॾे, कास्त्रो वठी ॾे या केर बि वठी ॾे या शाह फैसल वठी ॾे या जमाल वठी ॾे, असांखे फ़लस्तीन घुरिजे। सो जेकॾहिं हींअर अमेरिका वॾे पैमाने ते इसराइल खे वेपन्स पियो ॾे, समूरी दुनिया में जेका बि दहशतगर्दी थिए पई उन में अमेरिकी हथ शामिल आहिनि। फ़लस्तीनियुनि जी जेको जेनोसाइड पई थिए, नस्ल कुशी जेका 75 सालनि खां जारी आहे, उनमें कंहिंजा हथियार आहिनि? यूरोपीय हथियार आहिनि। पर जेकॾहिं ईरान चंद ई सही हथनि ते ॻणण जेतिरा हथियार जेकॾहिं हमास खे ॾिए थो, ट्रेनिंग ॾिए थो, हिज़बुल्लाह खे ॾिए थो, त छा इहा कहिड़ी दहशतगर्दी आहे? हिज़बुल्लाह त लबनान जे दिफ़ा लाइ पई विढ़े न, ऐं हिज़बुल्लाह जी कंहिं बि क़िस्म जी कॾहिं बि अॻराई न आहे रही। तव्हां बेरूत ते हमलो कयो 78 में, 82 में उते हिज़बुल्लाह वजूद में आहे। तव्हां फ़लस्तीन खे ऑक्यूपाए कयो, उते अल फतह, पॉपुलर फ्रंट, डेमोक्रेटिक फ्रंट, पोइ जिहाद इस्लामी, पोइ हमास। हाणे तव्हां हमास खे जेकॾहिं ख़तमु करण जी ॻाल्हि कयो था, त इन खां वधीक हिकिड़ी इंतहा पसंद ऐं वधीक सख़्तु तंज़ीम अहिड़ी उभरंदी जंहिंखे इसराइल या का बि ॿी कुवत उनखे फेस न करे सघंदी। सो मुंहिंजी नज़र में इहो हमलो हफ़ीज़ यकीनन जाइज़ आहे। हमास वटि ॿियो को बि ऑप्शन न हो। सभु अरब इसराइल सां नॉर्मलाइज़ेशन कंदा पिया वञनि। आईमेक जो प्रोजेक्ट यानी गज़ा जे माण्हुनि खे तव्हां ॻाढ़े इन में बहिरे रूम में जेको मेडिटेरेनियन समुंड आहे उन में ॿोड़े हमेशह जे लाइ मारणु चाहियो था, उन्हनि जे केस खे मुकमल तौर ते ख़तमु करणु चाहियो था। सो हमास या इहे हमला हिकु दफ़ो ॿीहर फ़लस्तीनी कास खे उन केस खे आलमी टेबल ते आंदो ऐं इसराइल खे इहो ॿुधायो तव्हांजी टेक्नोलॉजी, तव्हांजी इंटेलिजेंस, तव्हांजा वेपन्स, तव्हां केतिरा बि ताक़तवर हुजो, जेकॾहिं असांखे, असांजे वतन खे, असांजी धरती खे, असांजे माण्हुनि जी हाकमियत खे क़बूल न कयो वियो त इसराइली बि हिते महफ़ूज़ न रहंदा। ऐं हाणे तव्हां ॾिठो त हीअ जंग जेका आहे, जेका हमास ऐं इसराइल जी जंग हुई, उहा हींअर अरब इसराइल जंग में तब्दील थी चुकी आहे ऐं इसराइल घण पासां जी जंग हाणे नथो विड़ी सघे। गज़ा मिटी जो मलबे जो ढेर थी वियो आहे, पर इसराइल वटि हींअर बि इसराइल उन पोज़ीशन में न आहिनि जो जेके 4 हमास जा अहम कमांडर जेके गज़ा में मौजूदु आहिनि उन्हनि खे उहो पकिड़े सघे। सो मां हिन हमले खे मुकमल तौरु जाइज़ सम्झां थो तेसीं ताईं जेसिताईं इसराइल पंहिंजा जेके वहशी चंब आहिनि उहे फ़लस्तीननि जी धरती तां परे नथो करे, उन्हनि जी हक़ी हाकमियत नथो करे, तेसीं ताईं हमास जूं जेके बि कारवायूं हूंदियूं असीं उनखे ईअं ई हिमायत कंदासीं, उनजी सपोर्ट कंदासीं जीअं समूरी दुनिया जा माण्हू हींअर हमास लाइ, फ़लस्तीनी माण्हुनि लाइ रोडनि ऐं रस्तनि ते मौजूदु आहिनि। असां बि उन्हनि जी इख़लाक़ी तौरु मदद कंदा रहंदासीं ऐं दुनिया में जिते बि कब्ज़ा आहिनि, जेके बि ऑक्यूपेशन फोर्सिस आहिनि, उन्हनि जी निंदा करणु, उन्हनि खे रद्द करणु, उहो असांजो महकूम क़ौमुनि जो, सभई जेके असीं महकूम आहियूं, जेके तरक़ी पसंदि आहियूं, जेके सेक्युलर आहियूं, नेशनलिस्ट आहियूं, सोशलिस्ट आहियूं, उन्हनि जो इहो ऐनी फ़र्ज़ु आहे। जी ठीक है। वन लास्ट क्वेश्चन मंसूर, ॿिनि लफ़्ज़नि में जवाब ॾियो, इहे 3 महीननि खां पोइ तव्हां किथे था ॾिसो? हमास कमज़ोर थिए? हफ़ीज़ मां नथो सम्झां त कंहिं बि हिकिड़े अॻवान जे क़तल थियण खां पोइ तंज़ीमूं कमज़ोर थी सघनि थियूं। हमास ताक़तवर आहे, रोज़ 15 खां 20 IDF जा फ़ौजी मरनि पिया। तव्हां जेरूसलम पोस्ट खे ॾिसो, तव्हां हारिस अख़बार आहे उनखे ॾिसो, युद्धयोत अहरोनोट आहे इसराइल जी अख़बार उनखे ॾिसो, अरब न्यूज़ खे ॾिसो, अल जज़ीरा अल उर्दन, अल जज़ीरा मिस्र, अल जज़ीरा यमन तव्हां ॾिसो त होसिन हिननि जे नक में दम करे छॾियो आहे। टास्क फोर्स उन्हनि ठाही, उहा फेल वई। इराक में अमेरिकी फोर्सिस ते हमला पिया थियनि। ख़ुदि इसराइल ते न्यू ईयर जो जीअं पहिरियों मिंट शुरू थियो 2024 जो, त हमास तल अवीब खे रॉकेटनि सां उॾाए छॾियो ऐं उन्हनि चयो त असीं इहो न्यू ईयर सेलिब्रेट कयोसीं, तल अवीब खे रॉकेटनि सां उॾाए असीं इहो न्यू ईयर खे सेलिब्रेट कयोसीं, असीं पंहिंजे माण्हुनि लाइ इहा ख़ुशी उन्हनि में पैदा कई। सो हमास, मां नथो सम्झां त हमास कमज़ोर थी आहे। मूं अॼु जी तव्हांखे अख़बार ॿुधायां थो ख़बर, जॉन कर्बी अमरीकी जेको आहे उन ॿुधायो त हमास खे ताक़त जे ज़ोर ते ख़तमु नथो करे सघे। उनजो जेको नज़रियो आहे उहो माण्हुनि में खुतल आहे, उहो गज़ा जे माण्हुनि में, फ़लस्तीनी अवाम में। पर हिन जेका जंग आहे उन अरबन में हमास लाइ वॾी मोहबत पैदा कई आहे, वॾी हिमायत पैदा कई आहे। यूरोप जा माण्हू ख़ुदि हमास जा झंडा खणी यूरोप में एहतिजाज पिया कनि, जंहिं ते कलमो लिखियल आहे, जंहिं झंडे ते, जंहिं ते अल कुद्स, बैतुल मुक़दस ऐं जेका मस्जिद अक्सा आहे उहा ठहियल आहे। सो इन मां लॻे पियो त हमास कमज़ोर न आहे थी, उन्हनि जी आइडियोलॉजी फैली आहे। भले ही चंद जेके उते अॻवान आहिनि उनखे ही मारे बि छॾनि, इसराइल क़तल बि करे छॾे, पर उहा आइडियोलॉजी अञा गज़ा जे माण्हुनि में पुख़्ती थींदी ऐं जबर ऐं तशदुद माण्हुनि जे ज़हन में वधीक तशदुद खे जनम ॾींदो ऐं इसराइल उन जे अॻियां बीह न सघंदो। छाकाणि त हाणे उहो अरफ़ात मौजूदु न आहे जेको मसलत पसंदी करे। हाणे ही नौजवान आहिनि जेके सरेंडर नथा करे सघनि। ठीक है मंसूर, तव्हांजी वॾी महिरबानी। अञा पाण हिन सिलसिले खे सम्झण जे लाइ शेख अहमद यासिन ऐं इस्माइल हानिया ते हिकिड़ो
अलॻि सां सेशन जल्द रिकॉर्ड कंदासीं। दोस्तो ही तव्हां गुफ़्तगू ॿुधी अमास जे बारे में, उमेद है हीउ सिलसिलो जेको आहे उहो तव्हांखे पसंदि ईंदो ऐं तव्हांजी ॼाण में इज़ाफ़ो कंदो ऐं इहो सिलसिलो जेको आहे हलंदो रहंदो। ऐं इंडस डायलॉग खे पंहिंजे दोस्तनि सां पिणु शेयर करियो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।